महीनो कतीअ जो आयो आयो, 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 जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 9। आहोई विर्त ऐं देवीअ जे उपासना जी कथा। सोनिकादिक ऋषि श्री सूत जी महाराज खां ऐं राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे स्वामी, संसार में जस ॾियण वारो, पुञनि जे वधाइण वारो, पुत्र संतान जे ॾियण वारो अहिड़ो को परम पवित्र विर्त मूंखे ॿुधायो जेको आम लोकनि जो हितकारी हुजे। महर्षि नारद चवण लॻा त हे राजन, आहोई देवीअ जो विर्त महाफलदायी आहे। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे स्वामी, कृपा करे अहोई देवीअ जो विर्त कहिड़ीअ तिथीअ ते कहिड़ीअ विधिअ अनुसार रखणु घुर्जे, सभु खुलासो करे ॿुधायो। महर्षि नारद जन चवण लॻा त हे राजा, आगाटे समय में हिक भेरे घणेई अकाल मृत्यु थियण लॻियूं। पखी, पशु ऐं माण्हू फ़क़ति नाले मात्र वञी बचा। तॾहिं सभई माण्हू गॾिजी वेदनि शास्त्रनि जे ॼाणंदड़नि ब्राह्मणनि खां पुछण लॻा त हे ब्राह्मण देवताओं, कृपा करे ॿुधायो त हिन अकाल मृत्युअ जे बंदि थियण जो कहिड़ो उपाउ कजे। ब्राह्मणनि शास्त्रनि में जाचे चयो त कारकत महीने जी कृष्ण पक्ष जी अष्टमीअ ॾींहुं आहोई देवीअ जो पूजन कयो। ब्राह्मणनि जी आज्ञा मञे सभिनी यजमाननि वञी आहोई देवीअ जो विर्त रखियो। हिकिड़े मालीअ जे स्त्रीअ बि विधि अनुसार इहो विर्त रखियो, जंहिं करे माता काली मां प्रसन्न थी सभिनी खे दर्शन ॾेई चवण लॻी त तव्हां ते हीअ आपदा छो आई आहे, उन्हीअ जो कारण ॿुधो। हिक भेरे मां रुद्र गणनि खे पाण सां वठी त्रिलोकीअ जो सैर कंदे मृत्यु लोक में अची ॾिठो त संसार जा प्राणी धर्म खां हीण पापनि कर्मनि में लॻा पिया आहिनि। चइनी वर्णनि जा प्राणी पंहिंजे पंहिंजे धर्म कर्मनि खे छॾे पापाचार में लॻल आहिनि, जंहिं करे तव्हां ते हीअ आफ़त आई आहे। पर तव्हां वरी बि मुंहिंजो विर्त रखी मुंहिंजी आराधना कई आहे, तंहिं करे मां तव्हां ते प्रसन्न आहियां। जेको वर घुरणो हुजेव घुरी वठो। देवी माता खे पाण ते प्रसन्न ॾिसी सभई भगत हथ जोड़े माता खे वेनती करण लॻा। डुकर पवे ना देह में, आफत थे सब नास, रोग सोग मिटजी वञन, करे वेनती दास। देवी माता थी दयाल,
देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। जेको तुंहिंजे दर ते ईंदो, कारज तंहिंजो पूरो थींदो। जेको तुंहिंजे दर ते ईंदो, कारज तंहिंजो पूरो थींदो। कष्ट कटे कर तूं निहाल, कष्ट कटे कर तूं निहाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। तू जग जननी तू जग माता, तू दुख हरणी तू सुख दाता। तू जग जननी तू जग माता, तू दुख हरणी तू सुख दाता। हीणो मुंहिंजो अथई हाल, हीणो मुंहिंजो अथई हाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। तुंहिंजे दर जी आहियां दासी, माता जम जी काटिज फासी। तुंहिंजे दर जी आहियां दासी, माता जम जी काटिज फासी। करे भलायूं मूं सां भाल, करे भलायूं मूं सां भाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। तुंहिंजी आहियां बानी गोली, देवी बचड़न खे ॾे लोली। तुंहिंजी आहियां बानी गोली, देवी बचड़न खे ॾे लोली। नचन ट्रपन शाल घर में लाल, नचन ट्रपन शाल घर में लाल, सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल,
सुखी रखे जाए बाल गोपाल। पहला जखे पार पुकारज देवी, टार विझी तू टारज देवी। पहला जखे पार उकारज देवी, टार विझी तू टारज देवी। बचड़ा जुग जुग जियन शाल, बचड़ा जुग जुग जियन शाल। सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। देवी माता थी दयाल, सुखी रखे जाए बाल गोपाल। सुखी रखे जाए बाल गोपाल, सुखी रखे जाए बाल। हुननि जी वेनती ॿुधी देवी माता चवण लगी त हे भगतों, तव्हां सभई कारकत महीने जे कृष्ण पक्ष जे अष्टमी ॾींहुं मुंहिंजो विर्त रखंदा कयो, मुंहिंजो पूजन कंदा कयो, त वरी का बि आफ़त तव्हांजे आॾो न ईंदी। बालक, ॿुढे ऐं रोगीअ खां सवाइ ॿियनि सभिनी खे विर्त वारे ॾींहुं हिकु वक़्तु भोजन खाइणु घुरिजे ऐं पूजा जी विधि हिन रीत आहे। मुंहिंजी चतुर्भुजी मूरत बणाए मिटीअ ऐं छेणे सां घर में लेपो पाए कंहिं ऊंचे स्थान ते उहा मूर्ति स्थापित करे। श्याम, पीले, अछे ऐं कारे रंग सां कणिक जूं 12 पूड़ियूं ठाहे खीर, धूप, दीप सां मुंहिंजो पूजन करे। अहिड़ीअ तरह पूजन करण करे जिते किथे सुख जी प्राप्ति थींदी ऐं वरी अकाल मृत्यु या ॾुकर न ईंदो। देवी माता जे वातां इहे मन मोहींदड़ वचन ॿुधी उहा मालीअ जी स्त्री देवी माता खे हथ ॿधी वेनती करण लॻी त हे पापनाशनी, असां जात वारनि जी याने मालिन जी भी रक्षा कयो। हुन जी इहा वेनती ॿुधी देवी माता चयो त तो मुंहिंजी पूरन भक्ति कई आहे ऐं सची सिक श्रद्धा सां मुंहिंजी पूजा कई आहे। तंहिं करे मां तोखे वरदान थी ॾियां त जेके मनुष्य मुंहिंजी पूजा जे आख़िरीअ में तुंहिंजे संतान जी बि पूजा कंदा तॾहिं उन्हनि जी पूजा सफली थींदी। तंहिं करे आहोई माता जी पूजा खां पोइ कुंभर या मालिन जी पूजा ज़रूर करणु घुरिजे। एतिरो चई देवी माता अलोप थी वई। श्री महर्षि नारद चवण लॻा त हे राजा प्रथु, गृहस्थी लोकनि खे ही विर्त ज़रूर रखणु घुरिजे। हिते श्री पद्म पुराणे कारकत महात्म नाले 9 अध्याय पूरो थियो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय। ओम जय कारकत भगवान, स्वामी जय कारकत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान। महीनो सजो जो सुबह सवेर तो उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान। तन मन जा दुख दूर थियन सब, तन मन जा दुख दूर थियन सब, पाए दया जो दान।
स्वामी जयकार कृत भगवान। नाम दान साठही वने थो बिगड़ल भाग महान। स्वामी बिगड़ल भाग महान। सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जयकार कृत भगवान। शिव शंकर ऐं पार्वती जो पुटवाही बलवान। स्वामी पुटवाही बलवान। नास कयो हो तारिकासुर खे, नास कयो हो तारिकासुर खे, पंहिंजो वधायो शान। स्वामी जयकार कृत भगवान। ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान। तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, कन तुंहिंजो गुणगान। स्वामी जयकार कृत भगवान। जल में वासो देव करे सब, कन तुंहिंजो सन्मान। स्वामी कन तुंहिंजो सन्मान। महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, जग में पारस समान। स्वामी जयकार कृत भगवान। सुबह शाम जो करे आरती, हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार कृत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कृत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कृत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।